कंडियारो में GSN मोहाज़ पारां ज़िले नौशहर फ़िरोज़ जे मुख़्तलिफ़ शहरनि में क़ौमी कारकुननि मथां कूड़ा केस दाख़िल थियण ख़िलाफ़ टाउन कमेटी कंडियारो खां नेशनल प्रेस क्लब कंडियारो ताईं रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि इरफान डाहिरी, दानिश कलेरी, शिराज अगरो ऐं ॿियनि चयो त GSN मोहाज़ जी 28 मई ते बोगस आदमशुमारी बाबति पुरअमन हड़ताल जे ॾोह में कंडियारो में मोरो में क़ौमी कारकुननि ते कूड़ा केस करे घरनि ते चढ़ाइयूं करे चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पामाल करे क़ौमी कारकुननि खे ख़ौफ़ज़दा करण वारे अमल जी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हुननि चयो त असां पुरअमन हड़ताल करण जे ॾोह में असां ते कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि। कूड़ा केस ख़तमु कया वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।